बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह रूम। अलिफ लाम मीम। रोमिन शिकस्त खाधी वेझे मुल्क में ऐं उहे ई पंहिंजे शिकस्त खाइण खां पोइ सिघो ई ग़ालिब थींदा। थोरनि वरियनि में अल्लाह जी ई हथ में हुकूमत अॻे तोड़े पोइ आहे ऐं उन्हीअ ॾींहुं मोमिन ख़ुशि थींदा। अल्लाह जी मदद सां अल्लाह जंहिंखे घुरे तंहिंखे सोभ ॾींदो आहे ऐं उहो ई ग़ालिब महिरबान आहे। अल्लाह अंजाम कयो आहे, अल्लाह पंहिंजो अंजाम न फेराईंदो, पर घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि। ज़ाहिर दुनिया जी हयातीअ जूं रिथूं ॼाणंदा आहिनि ऐं उहे आख़िरत खां बेख़बर आहिनि। पंहिंजनि दिलनि में न परोड़ियाऊं छा त अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे ऐं जेकी उन्हनि जे विच में आहे तंहिंखे पूरी रिथ ऐं मुक़ररु मुद्दत खां सवाइ न बणायो आहे। ऐं बेशक माण्हुनि मां घणा पंहिंजे पालणहार जे मिलण खां मुनकिर आहिनि। मुल्क में न घुमिया आहिनि छा जो निहारीनि त जेकी खाइनि अॻु हुआ तिन जी पछाड़ी कहिड़ी तरह थी ऐं खाइनि वधीक सघ वारा हुआ। ज़मीन खेड़ियाऊं ऐं उनखे आबाद कयाऊं वधीक तंहिंखां जा हिननि आबाद कई ऐं सननि पैगंबर वटनि मौजिज़नि सां आया। पोइ अल्लाह जो शान अहिड़ो न हो जो मथनि ज़ुल्म करे, पर पाण ते पाण ज़ुल्म कयाऊं। वरी जिन बुछड़ाई कई तिन जी पछाड़ी बुछड़ी थी, हिन करे जो अल्लाह जे आयतुनि खे कूड़ो भायाऊं ऐं मथनि ठठोलियूं कंदा हुआ। अल्लाह ख़ल्क़ खे नईं सिर बणाए थो, वरी उनखे ॿीहर बणाईंदो, वरी ॾांहुं सां ई मोटाइबो। ऐं जंहिं ॾींहुं